खिप्रो मां ख़बर ॾींदा आहियो त खिप्रो जे शहीद मखदूम अब्दुल रहीम गिरोड़ी लाइब्रेरी हाल में उस्ताद अदबी फोरम खिप्रो पारां शाह लतीफ़ जे कलाम खे उर्दू ॿोली में तर्जुमो कंदड़ अदीब लेखक अब्दुल करीम दर्स पली जे किताब जी मुहरती तक़रीब थी गुज़री, जंहिं में सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे सिंध जे शाइरनि जे सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह खे ॻायो वियो आहे। सिंध जे अदीबनि लतीफ़ ते हिकु वॾो कमु कयो आहे। शाह लतीफ़ खे हर ॿोली में तर्जुमो करे दुनिया खे ॿुधायो त लतीफ़ साईं जो पैगाम अमन मोहब्बत भाईचारे जो दर्स ॾिए थो। इहा ॻाल्हि सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे अॻूणे चेयरमैन सरफराज़ राजड़ जिन अॼु खिप्रो में शहीद अब्दुल रहीम गिरोड़ी पब्लिक लाइब्रेरी खिप्रो जे हाल में शाह लतीफ़ जे कलाम खे उर्दू ॿोली में तर्जुमो कंदड़ अदीब अब्दुल करीम दर्स पली जे किताब जी मुहरती तक़रीब में ॻाल्हाईंदे चयो त शाह लतीफ़ दुनिया जो वॾो शाइर हो। पंहिंजे कलाम में मौजूद हालतुनि जी अक्कासी कई आहे। असांखे शाह लतीफ़ जी शाइरी खे आम करण लाइ कोशिशूं करणु घुर्जनि। हिन चयो त फनकार अमीर अली जी मावननि सां मूं पंहिंजी कोशिश सां लतीफ़ जे कलाम खे डिजिटलाइज़्ड कंपोज़ करायो आहे। लतीफ़ जी शाइरी खे उर्दू ॿोली में तर्जुमो कंदड़ अदीब लेखक अब्दुल करीम दर्स पली चयो त मूं हीउ कमु वॾियुनि तकलीफ़ुनि खां पोइ हिन मंज़िल ते पहुची फाइनल कयो आहे। लतीफ़ सिंध आहे ऐं सिंध लतीफ़ आहे। इन लाइ अचो त गॾिजी पंहिंजे हिसे जो कमु करियूं त जीअं लतीफ़ जे कलाम खे उर्दू ॿोली ज़रिए मुल्क जे 22 करोड़ अवाम ताईं पहुचाइण में कामयाब थियूं। तक़रीब खे सिंध जे अदीबनि प्रोफेसर जलाल कोरी, प्रोफेसर मुमताज़ लेगारी, अब्दुल कादिर खट्टी, मुफ्ती अब्दुल रज़ाक मेहरानवी, चीफ म्यूनिसिपल ऑफिसर खिप्रो अली शेर बंड, टीईओ अरबाब अली समेजो, उस्ताद लेगारी, हकीम इमाम बख्श मंगरियो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। जॾहिं त अमीर बख्श राजड़, हादी बख्श बंबरो, अमर अब्बास बंबरो लतीफ़ सरकार जूं वायूं ॻाए चार चंड लॻाए छॾिया। प्रोग्राम में मीर हसन पली, सैयद दिलावर शाह, उस्ताद वली मोहम्मद वली, सलीम शर, अकबर एस मंगरियो, अयूब गुल राजड़, उस्ताद हंसराज, महराज नूर मोहम्मद रूंजो, महराब खान समू, डॉक्टर अजीज कुंबर, मीर हसन आरीसर, कसीम समेजो समेत बड़े तादाद में अदीबन लेखकन शायरन शिरकत कई। सबसे पहले मैंने सिंधी में दरस गौसिया किताब लिखा बहुकुम क़िबला मखदूमुल मखादिम अलहाज मोहम्मद सज्जाद हुसैन कुरैशी। उसके बाद क़िबला मखदूम शाह महमूद हुसैन कुरैशी के हुक्म के मुताबिक मैंने उर्दू उसका तर्जमा किया। पहले किताब से पहले मुझे इसे लिखने का कोई तजुर्बा नहीं था। साईं ने मुझे हुक्म फरमाया कि जाओ सिंध में मेरे हवाले से जिस आलिम जिस अदीब से आपको मदद लेनी है मेरे हवाले से आप उसको कहें। लेकिन मुझे किसी से कोई कुछ भी नहीं मिला। फिर उस्ताद साईं मोहम्मद इब्राहिम कुंभर साहब मेरे हम सफ़र थे। उस किताब में हमने किताब मुकम्मल करके 2 माह का अर्सा मिला था हमें, वो करके हमने किताब दे दिया साईं को। उसके बाद उर्दू तर्जुमा मैंने अपने ही जहन से किया। ये किताब लिखने के लिए मैंने साईं बड़े की खिदमत हुक्म को मद्देनज़र रखते हुए अपने दिल से रहनुमाई हासिल की और नज़र कीमिया उनकी थी जिसका मैंने सब पहले ज़िक्र किया है। अल्हम्दुलिल्लाह जो भी खिदमत हो सकी है मैंने की है। और अहले इल्म हज़रात से मेरी गुजारिश है कि आसान है तनकीद करना। बराए मेहरबानी किताब आपके सामने है, उसको पढ़ें। उसमें कोई खामी हो, कोई गलती हो, कोई तलफ़्फ़ुज़ गलत हो तो उसकी इस्लाह करें। तो मैं आइंदा एडिशन में उसको दुरुस्त करके
शाया कर सकूँ। ये बहुत बड़ी बात है। और इन्होंने जो शाह लतीफ़ की शायरी को जो मंजूम उर्दू तर्जमा किया है, मैं समझता हूँ इंतहाई सलीस और समझ में आने वाला है। ये इल्मी अदबी पुराना घराना है, ये इल्मी अदबी खिदमत करते रहते हैं, लेकिन ये जो इन्होंने पहला ये कदम उठाया इस सिलसिले में, तो मैं समझता हूँ इसको पजीराई मिलनी चाहिए बहुत बड़े तरीके से पूरे सिंध में न पर पूरे पाकिस्तान में, क्योंकि उर्दू हमारी कौमी ज़बान भी है और सब समझते हैं, सब बोलते हैं। वो लोगों में वो शऊर नहीं कि ऐसे हालात हैं कि वो अपने में वो इतने मसरूफ़ हो गए अपने मसाइल में कि उनको तो टाइम नहीं मिलता। अगर जो ये काम करते हैं तो मैं समझता हूँ इनको तो सलाम करना चाहिए, जो वक्त निकाल के अपने वसाइल पे वो ये प्रोग्राम मुनक़िद करते हैं, न किसी से चंदा लेते हैं, न किसी से कुछ बोलते हैं, जैसे आप भी करते हो। तो मुझे तो आपके प्रोग्राम में आके भी बड़ी खुशी हुई थी कि ये ऐसा हर एक के बस की बात नहीं है। अब्दुल करीम दरसपल्ली साहब उर्फ अल अब्द जो अल अब्द राही साहब जो शाह जो रिसालो उर्दू मंज़ूम तर्जुमे उन जी अॼु थी आहे महूरती तक़रीब। इंतहाई शानदार मंज़ूम तर्जुमो कयो वियो आहे। मंज़ूम तर्जुमा सभ खां पहिरियां थियल बि आहिनि। पहिरियां शेख अयाज़ जो थियल आहे, उनखां पोइ आगा सलीम साहब कयो, पर अब्दुल करीम दरसपल्ली साहब शानदार तर्जुमो कयो आहे उर्दू मंज़ूम तर्जुमो। इहो असांजी तारीख़ जो वॾे में वॾो हिकिड़ो कारनामो आहे जेको असांजे ज़िले सांगड़ ख़ुसूसन तालुके खिपरे जो असांखे तमामु घणी ख़ुशी थी आहे। अब्दुल करीम पल्ली सिंध जो वॾो अदीब ऐं लेखक आहे जेको असां खिपरे सांगड़ ज़िले वारनि लाइ वॾो एज़ाज़ आहे, जंहिं लतीफ़ साईं जो रसालो उर्दू ॿोली में मंज़ूम तर्जुमो करे पाकिस्तान जे चइनी सूबनि जे माण्हुनि जे लाइ हिकिड़ो अहिड़ो पैगाम ॾिनो आहे त लतीफ़ साईं अमुन प्यार ऐं मोहबत जो पैगाम हिन रीति पेश कयो आहे। उहो उर्दू ॿोली में तर्जुमो करे उन माण्हुनि ताईं जेको पहुचायो आहे, इहो हिकिड़ो वॾो कमु आहे। ऐं असां सांगड़ ज़िले जा माण्हू असांखे नाज़ आहे इन ॻाल्हि ते जो सिराइकी ॿोली में लतीफ़ साईं जो तर्जुमो थियो आहे, ढाटकी ॿोली में तर्जुमो थियो आहे। उहो भेटाई जा लतीफ़ अवार्ड याफ़्ता उस्ताद लगारी बि खिपरे तलके सांगड़ ज़िले जा आहिनि। दरस अब्दुल करीम पल्ली साहब बि जिन उर्दू में तर्जुमो मंज़ूम तर्जुमो कयो आहे लतीफ़ सरकार जो, बि सांगड़ ज़िले सां वास्तो रखनि चाहिनि था। असां चाहियूं था लतीफ़ साईं ते अञा वॾो कमु थियणु खपे। हेसि ताईं लतीफ़ साईं ते जेको कमु थियो आहे उहो लेखारी जेके नसल लिखंदड़ जेके आहिनि उन्हनि लतीफ़ ते कमु कयो आहे। लतीफ़ बि ख़ुदि हिकु शाइर हो, त शाइर जी दुनिया जा जेके माण्हू आहिनि उन्हनि लतीफ़ ते अञा कमु कोन्ह कयो आहे। असां चाहियूं था त उहे शाइर जेके आहिनि उहे बि लतीफ़ ते कमु कनि। ऐं जस पेश करियां थो अब्दुल करीम पल्ली साहब खे त हिकु अहिड़ो वॾो कमु कयो आहे जेको कमु डॉक्टर नबीश खान बलोच या गुरबख्शानी या वॾा वॾा लेखारी जेके आहिनि उहे करे न सघिया आहिनि। जेको नारा वैली खिपरो सांगड़ अछड़ोथर जे पुते पसमांदा इलाइक़े जो माण्हू इन एॾो वॾो कमु कयो आहे। असां सलाम पेश कंदा आहिनि माण्हू खे त अञा उनजे कलम में रब पाक सघ ॾे त वधीक कमु करे। जॾहिं त प्रोग्राम जी कंपेयरिंग एम जुमन कुंबर कई, आयल समूरनि महिमाननि खे आजाणियूं ॾींदे उस्ताद अदबी फोरम तरफ़ां मोज़िज़ महिमाननि खे सिंधी सकाफ़त अजरक लूंगी जा तोहफ़ा ॾिना विया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।